नाज़रीन, मलीर जी सिंधी जमात मुस्लिम हाउसिंग सोसाइटी के गवर्नमेंट हाई स्कूल में साइंसी मेलो मुनक़द किया वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तैयार कयल मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स नुमाइश लाइ पेश किया विया। उन हवाले सां ॾिसूं था मलीर मां रबनवाज़ मस्तोई जी रिपोर्ट। मलीर जे जोगी मोड़ वारे इलाइक़े सिंध मुस्लिम हाउसिंग सोसाइटी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में एक ॾींहं जो जेको साइंसी आर्ट्स जो मेलो मुनक़द किया वियो है, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि समेत स्कूली ॿारनि जो प्रोजेक्ट पेश किया विया आहिनि। अचो सां ॻाल्हि ॿोल कयूं, दुनिया जो वधीक छा चवणु आहे। प्रोग्राम में सिंध एजुकेशन डिपार्टमेंट कराईंदो, असां बि हिते करण जी कोशिशि कई आहे। ॿारनि जी तमामु घणी सख़्तु महिनत आहे ऐं असां टीचरनि सिर्फ़ु उनखे पॉलिश करण जी कोशिशि कई आहे, छो जो ॿारनि में एक्टिव आहिनि, महिनत बि कनि था ऐं तव्हां प्रोजेक्ट पाण विज़िट करे ॾिसा आहिनि। जेके प्रोजेक्ट आहिनि तमामु घणी महिनत थियल आहे ऐं जदीद दौर जे हिसाब सां ठहियल आहिनि, के लाइट ते आहिनि, के मुख़्तलिफ़ माना फंक्शन जेके असांजे डेली लाइफ में रूटीन आहे, पोल्यूशन आहे, मुख़्तलिफ़ तरीक़े सां कोशिशि कई आहे। ॿारनि मैथमेटिकल बि आहिनि, आर्ट्स ते बि आहिनि, साइंस बि आहे, इस्लामियात बि आहे। टीचरनि तमामु घणो उन ते फोकस करे हर प्रोजेक्ट टीचर पाण इन्वॉल्व थी उन्हनि ते महिनत कई आहे, पर ॿारनि खे सिर्फ़ु पॉलिश सां कयो आहे। ॿारनि खे तमामु घणो एप्रिशिएट करण जी ज़रूरत आहे ऐं हीअ प्रोजेक्ट हर साल थींदा रहनि, हीअ मेला मचंदा रहनि ऐं इन सां ई ॿारनि जो हौसला अफ़ज़ाई थींदी। तमामु बहितरीन तरीक़े सां ॿारनि जेको आहे सो महिनत कई आहे। अॼुकल्ह दौर आहे क्रिएटिविटी जो। ॿारनि जेको कमु कयो आहे माशाल्लाह पंहिंजो ज़हन इस्तेमालु करे हिकिड़ो सुठो डायरेक्शन ॾिनो आहे। असां चाहियूं था त रोट मेमोराइज़ेशन खां हटी करे ॿारनि खे हिकिड़ो अहिड़ो डायरेक्शन ॾियूं जो ॿार पंहिंजे हिसाब सां पंहिंजो ज़हन इस्तेमालु कनि। इहे असांजूं ईंदड़ नस्लूं आहिनि। असां चाहियूं था त मुल्क में दुनिया में ही हिकिड़ो सुठो नालो कनि ऐं पंहिंजे पाकिस्तान जो नालो रोशन। और ना मैंने यहाँ पे अम्बिया का मॉडल बनाया है। 4 नबी हमने उठाया जिनके साथ जो मौजूदा पेश आया हमने वो उसको डिफ़ाइन किया है। जैसे कि यहाँ पे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आपको दिखाई दे रहा है, इन्होंने अल्लाह ताला के हुक्म से जब ना लाठी ज़मीन पे मारी थी तो ना ये जो समंदर था 2 हिस्सों में तकसीम हो गया था। और इधर हज़रत सॉलेह अलैहिस्सलाम जिन्होंने अल्लाह ताला के हुक्म से पहाड़ से उठनी निकाली थी। स्टूडेंट्स और हमारा ग्रुप का नाम है फ़िज़िक्स। तो हमने एक प्रोजेक्ट बनाया है, वो है पैरों से बिजली बनाना। ये समझते हैं इस तरह काम करता है कि जब इस डिस्कों को हम प्रेशर देंगे ना तो ये बिजली बनाता है। इस बिजली की फॉर्म होगी एसी टू डीसी ट्रांसफ़र करेंगे हम पहले, फिर जो है एक एलईडी लाइट भी जला के दिखाएंगे। जब हम इसको ऑन करेंगे तो यहाँ पे इसकी प्रॉपर वोल्टेज भी होगी और जो है स्टेप्स भी काउंट होंगे। जब इसको हम प्रेस करेंगे तो एक एलईडी लाइट भी जलेगी जिसपे ये जीएचएस जो है वो शो होगा, गवर्नमेंट हाई स्कूल। सब ग्रुप ठातो से उन खां पोइ असां भाई डे ऐं नाइट जे विच में ज़मीन ठातीसीं ऐं उन सां डे ऐं नाइट जे असां इलेक्ट्रिक इस्तेमालु कयोसीं। डे जे लाइ सूरज इस्तेमालु कयोसीं, उन लाइ लाइट्स इस्तेमालु कयूं ऐं नाइट लाइ ब्लू कलर जी लाइट इस्तेमालु कयूं जीअं की असांजो थोरो प्यारो लॻे ऐं रोशन लॻे। असां प्रोजेक्ट हाइड्रो इलेक्ट्रिक प्लांट ठातो आहे, डैम, जंहिंजे ज़रिए असां बिजली ठाहींदासीं ऐं असां उहा बिजली इलाही मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते बि ॾेई था सघूं, जीअं असांजी डैम्स ठहियल हूंदियूं आहिनि। असां हाइड्रो इलेक्ट्रिक प्लांट ईअं ठातो आहे, असां उनमें जेको ज़्यादा मटीरियल इस्तेमालु कयो आहे, जीअं त की हाणे असां पाणी इस्तेमालु कयो आहे, असांजो उहो पाणी बि ज़ियान नथो थिए। असां उहो पाणी ॿीहर हिन में इस्तेमालु करे था सघूं जीअं रियल में थींदो आहे। ऐं इन जो फ़ाइदो इहो आहे त की इहो पाणी अगरि असां केनाल्स जे ज़रिए फसलनि खे ॾियूं त बि ॾेई था सघूं ऐं इन में पोल्यूशन फ्री हूंदी आहे ऐं असांखे बिजली बि फ्री में मिलंदी आहे। जीअं त असांजी मरीन लाइफ खे ईअं इफेक्ट पियो करे, जेको असां उहो जेको गंदो पाणी आहे उहो जेको नदियुनि में दरिया में वञे थो त उतां जी जेके मच्छियूं आहिनि उन्हनि खे मारे थो छॾे। उन खां अलावा जेको आहे असांजा वण आहिनि उन्हनि में उन जूं पाणियूं जेॾी महिल उहे गंदो पाणी छिकनि थियूं त उहो वणु सड़ी थो वञे। ॿी साइड ते असांखे हाणे आहे असांखे क्लीन इन्वायरमेंट उन में जेको आहे हितां असां चाइना जी जेका मां तव्हांखे मिसाल ॾिनी त उते जेको धुओं आहे उहो फिल्टर करे पोइ छॾियो थो वञे, पाणी उहो फिल्टर करे पोइ थो हवा में छॾियो वञे। उन ई करे जेको आहे असांजे उतां जी मरीन लाइफ बि सही आहे, उतां जेको आहे ग्रीन लाइफ उहा भी सही है ऐं उतां जेके हर जगह उतां ही साफ़ है। सब मैप पे अगर हम पाकिस्तान के ऊपर से देखें ना तो कुछ इस तरह से नज़र आता है। तो वहाँ पर सबसे ज़्यादा गिलगित बल्तिस्तान आता है, यहाँ पर मतलब ग्लेशियर और स्नोफॉल होती रहती है। उसके बाद हमारे साथ KPK आता है,
तो KPK में जो ना थोड़े खुश्क पहाड़ होते हैं, उसके बाद में माउंटेन स्टार्ट होते हैं, फिर यहाँ पर आबादी कम होती है, तो इसके अलावा यहाँ माउंटेन्स हैं। अगर हम देखें जो बलूचिस्तान जो है, जो प्रोविंसेस है, वो एरिया के लिहाज से बहुत बड़ा है, लेकिन वहाँ पे आबादी कम होती है। उसके बाद हम देखते हैं पंजाब की तरफ, पंजाब एक प्लेन एरिया है, उसको फूड बास्केट भी कहा जाता है। और उसके बाद जो ये रावी, चेनाब, सतलेज, जो इंडस रिवर्स की जो ये शाखें आती हैं, ये जो होती हैं चाइना से, काराकोरम माउंटेन से यहाँ आती हैं। उसके बाद ये जो है सिंध के साथ जाके अटैच होती हैं। उसके बाद जो इंडस रिवर है वो जो है ना अरेबियन सी के साथ जाके अटैच होता है। असांजो स्टॉल लॻल आहे पोइनी साइड, त उते जेको आहे असां रिप्रेज़ेंट था कयूं त कीअं जेको आहे ॿार पंहिंजा मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेको आहे पंहिंजो ज़हन लॻाए करे ऐं पंहिंजी ज़हन नशीन आदतनि सां ऐं रोज़मरह जी ज़िंदगी में जेके असांजा कम थियनि था पिया उन्हनि खे वधीक आसान करे ॾेखारियो वियो आहे। जीअं असांजो हिकु प्रोजेक्ट आहे जंहिंमें बिजली जनरेट थी थिए पई स्टेप सां, असां जेको आहे फुट स्टेप हूंदा आहिनि उन्हनि सां असां बिजली जनरेट कई आहे, उहो बि असांजो जेको आहे उते थिए थो पियो। ऐं ॿिया बि एसिड रेन जे मुताबिक़ आहिनि, DNA जे मुताबिक़ आहिनि, तक़रीबन जेको बि आहे रोज़मरह जी ज़िंदगी खे वठी करे ई असां कयो आहे।